अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 28 ऑगस्ट वेनसडे। सुबुह जा थिया आहिनि 9:15 ऐं सॼी राति मींहुं वसंदो रहियो आहे अल्हम्दुलिल्लाह। ऐं अञा ताईं बूंदाबांदी थी रही आहे। बाल्टी मुंहिंजी भरिजी वई राति में ऐं फ़िलहालु त हिननि अंदरनि खे शायदि एॾी ज़रूरत न आहे पाणीअ जी। पोइ बि ॾिसंदमि जंहिंखे थोरी घणी मिटी ड्राई थी हूंदी जंहिंजी उन में कुझु न कुझु मां थोरो बारिश जो पाणी विझंदमि। ऐं मां जीअं तव्हांखे ॾेखारियो त बारिश जे पाणीअ सां मुंहिंजी एलोवेरा में कीअं जान अची वई हुई। अलाह जी कुदरत आहे, उहा सुकल हुई सड़ियल कारी उहा कीअं बिल्कुलु नई थी वई न। सो हेॾां वञण जी हिमत कयां। बारिश में आलू थियणु मां न चाहींदी आहियां। हू हा, हिननि खे पाणी खपंदो थोरो घणो, त हिननि में बारिश जो पाणी विझी छॾींदमि। मुंहिंजी एलोवेरा साई सुठी सताबी लॻी पई आहे ऐं हिन विच में हिकिड़ो हे नंढिड़ो नओं बि निकितो अथसि पन। ॾिसो हे वारो, हा हे वारो। सो बहरहाल हिन टुकरीअ ते मींहुं नथो पए, इन करे ईअं पासे पासे सां अची वई आहियां। सो मींहं जो पाणी बहितरीनु हूंदो आहे। असां नंढे हूंदे त सॼा थाल देगिड़ा आंगण में रखंदा हुआसीं जॾहिं बि तेज़ मींहुं वसंदो। पर पहिरीं बारिश न, पहिरियों मींहुं न, उन में मिटी ऐं मतिलबु उहो हाइजेनिक न हूंदो आहे। त हिकु ॿ बारिशूं थी वञनि उन खां पोइ त उहो असां थाल देगिड़ा रखंदा हुआसीं ऐं पोइ आठराए करे उहो पाणी असां पीअंदा बि हुआसीं। सो मुंहिंजे फ़ोन ते पाणी थो पए ऐं मां हिनखे इलाही बचाईंदी आहियां डैमेज थियण खां। त माशाल्लाह प्लांट्स हैप्पी हेल्दी, माहौल ज़बरदस्त, हवा थी लॻे थधिड़ी थधिड़ी ऐं पखियुनि जूं एॾियूं ॿोलियूं ॿुधियूं आहिनि सुबुह खां जंहिंजी हद न आहे। मुंहिंजे ॾाढ़ूं ते फ़िज़ा में बहार आयल आहे माशाल्लाह। सो हीअ मींहुं जेको आहे माण्हू पखी जानवर मतिलबु हर साह वारे ते हिकिड़ो बहितरीनु असरु छॾींदो आहे। सभु ॼण फ्रेश ख़ुशहाल थी वेंदा आहिनि। सभिनी जे ॼण ज़िंदगीअ में बहार अची वेंदी आहे, चाहे उहे हे ॿूटा हुजनि, पखी हुजनि, जानवर हुजनि या इंसान हुजनि। सो अलाह जा लख एहसान करम जे असांखे इहे मुंदूं ॾिनियूं आहिनि। अहिड़ा ॾींहं बि ॾेखारिया आहिनि ऐं असां नाशुक्रा इंसान जॾहिं तकलीफ़ ईंदी आहे, तपिश हूंदी आहे, गर्मी हूंदी आहे, त रुॻो असांखे शिकायत हूंदी आहे, शिकवा हूंदो आहे, उन महिल असांखे हे ॾींहं यादि न हूंदा आहिनि। पर हिननि ॾींहंनि जो मज़ो छो थो अचे? छो त एॾी गर्मीअ तकलीफ़ खां पोइ जॾहिं बहितरीनु मौसम थी अचे, थधिकार थी अचे, हर तरफ़ झुड़ आहे, सिज ॾिसूं ई कोन था, त पोइ असांखे क़दुरु थो थिए। सो शाह लतीफ़ भुटाई फरमायो आहे त ॾुख सुखनि जी सूंहं घोरिया सुख ॾुख निरीअ। यानी ॾुख जेके आहिनि सुखनि जी सूंहं आहिनि। या ॾुख न हुजे त सुख जी त ख़बर ई न पवंदी न, अहसासु ई न थींदो। ऐं घोरिया सुख ॾुखनि रीअ, त उहे सुख न अचनि जेके ॾुखनि खां बग़ैर अचनि। यानी असांखे क़दुरु तॾहिं थींदो आहे जॾहिं असां तकलीफ़ सहंदा आहियूं ऐं पोइ असांजी ज़िंदगीअ में आसानी ईंदी आहे, त असांखे लॻंदो आहे त हा वाक़ई हिन शइ जी अहमियत आहे, हिन शइ जी का वैल्यू आहे। न त असां नाशुक्रा इंसान आहियूं, असांखे शिकवा शिकायत ऐं पिटको पिटण खां ई फ़ुर्सत न हूंदी आहे। सो अलाह सां सभिनीनि खे पंहिंजो शुक्रगुज़ार बंदो करे, शुक्रगुज़ारनि में शामिलु रखे हमेशह। सो अल्हम्दुलिल्लाह लख एहसान। किचन में हलूं था, सुबुह खां इलाही सारो कमु कयो अथमि माशाल्लाह। सो तव्हां सां उहो बि शेयर कयां। खीर जूं देॻड़ियूं ख़ाली कयूं, मलायूं कढी फ्रीज़ कयूं, पावा चाढ़िया हुयमि कल्ह माशाल्लाह। बाहि हिननि जी कयां घटि, चुल्हा बि साफ़ु करणा आहिनि मूंखे। सो ॻरियल हुया बिल्कुलु। बाक़ी जेके मां हिननि खे भुञी ऐं मसाला विधा आहिनि या कुझु बि, त उनजी ख़ातिर थोरी देरि जे लाइ दम ॾियणो। फ्रेश कुटियल भुॻल ऐं कुटियल ताज़ो जीरो विधो आहे मां हिन में। जीअं त मां कुटे न रखंदी आहियां। जेके भुॻल ऐं कुटियल काई बि शइ हूंदी आहे त उहा मां उन महिल करे पोइ विझंदी आहियां, त जीअं उनजी ताज़ी ताज़ी ख़ुशबू वधीक मज़ेदार हूंदी आहे। सो इहो हिते पियो पचे थो ऐं घणा सारा कमु करणा आहिनि। थांवनि जो ढेर धोइणो आहे छो त छोकिरी हली वई। राति जो वरी हुनजो नियापो आयो त मां न ईंदमि। असां वञूं था पंजाब, असांजी गाॾी जी बुकिंग थी वई आहे। सो हिन महिल त कोन थी धोआं, बसि बोर्ड ठाहे छॾियो अथमि छो त राति खां ज़ाहिर आहे बॉइल थियल इहो ॿाहिरि ई पियो हो, त मां न पई चाहियां ईअं न थिए त गर्मी में ख़राबु थी वञे। गर्मी बहरहाल आहे, इहे थधिकार इहा ॿाहिरि आहे, बाक़ी हूअं बिना पखे जे गर्मी आहे। सो थां मां पोइ अची धोईंदमि। फ़िलहालु थोरी देरि रेस्ट कयां छो त मां कंटिन्यू हिते मसरूफ़ रही आहियां। 10 थियण वारा आहिनि ऐं कुझु देरि रेस्ट करे आयमि। कल्ह सुराणे दही फुल्कियूं ठाहियूं त हमेशह वांगुरु जीअं मां चवंदी आहियां त मुंहिंजी फिकियूं कढी रखंदी कर, त हिन उहे कढी रखियूं। सो हिननि में मां पंहिंजी मर्ज़ीअ जे मुताबिक़ ॾही ऐं मसालो विझी इहे बि खाईंदमि हाणे।
ऐं उनखां अलावा सभिनी खां पहिरियों किचन जो कमु कयां। ऐं ॿोड़ त पकल आहे, मंझंदि जो रुॻो मानी पचाइणी पवंदी, अटो बि ॻोहियल आहे, त हे थांव मूंखे पहिरियों धोइणा आहिनि। 10:30 थिया आहिनि पूरा, अधु कलाकु लॻो मूंखे थांव धोइण में ऐं किचन खे साफ़ु करण में। ऐं हाणे त जेको आहे रेस्ट करणु लाज़मी थी वियो ठीकु आहे। सो थोरी देरि रेस्ट कंदमि, अधु कलाकु खनि, 11 बजे खनि उथी मां कंदमि सिलाई इनशाला। इरादो इहो ई आहे, वधीक मुंहिंजे रब खे ख़बर त छा थो थिए, छा प्लैनिंग आहे, छा थींदो, अलाह बहितर थो ॼाणे। सो रेस्ट जो टाइम माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो नंढिड़ो वॻो 4 सालनि जे ॿार जो हिकिड़ो ॿियो तयारु थी वियो। ऐं जीअं मां कल्ह चयो त काज बटण गॾु कंदमि, हिननि खे काज मशीन ते कंदमि ऐं पोइ बटण वेही सभिनीनि खे गॾु टाकींदमि। सो हिन मां रुॻो कुर्तो ठहियो, इन करे वाइट शलवार मां पंहिंजो कपिड़ो खणी ऐं हिन में ऐड कयमि त सूट हिकिड़ो कंप्लीट थी वियो। ऐं ॿाहिरि बारिश थी रही आहे, सो थोरो हलूं था ॿाहिरि। हल्को मींहुं कंटिन्यू वसंदो रहियो आहे ऐं मां सोचां थी त जिन प्लांट्स खे पाणी जी ज़रूरत आहे उन्हनि में थोरो थोरो विझी छॾियां त जीअं इहा बाल्टी वरी भरिजी वञे ऐं पाणी स्टोर थी वञे। वरी मिनरल वाटर आहे, 100% प्योर, कंहिं कंपनी जो न आहे। अलाह जी कुदरत आहे, अलाह जो शान आहे माशाअल्लाह। कल्ह मां हिननि खे पाणी न ॾिनो, हिन करे अॼु थोरो थोरो सभिनी में विझी थी छॾियां। हालांकि हिननि खे का ख़ासि ज़रूरत न आहे, पर मां चाहियां थी त इहो बाल्टीअ मां कुझु पाणी खुटे त बाल्टी ॿीहर भरिजी वञे। हिननि में पाणी न आयो आहे। माशाअल्लाह सॼा फुड़ा मुंहिंजे फ़ोन ते पइजी विया आहिनि बारिश जा। सभिनी अंदरियनि प्लांट्स खे पाणी ॾेई छॾियो। 1:30 थियो आहे हिन महिल ऐं मां हाणे पचाईंदमि मानी। ऐं उनखां सवाइ हे ॿोड़ जेको आहे असांजी ज़रूरत खां तमामु घणो आहे। छोकिरी बि कोन्हे कम वारी, न त 3 माण्हू उहा बि हूंदी आहे जंहिंखे असां खाधो ॾींदा आहियूं। सो हिन जा मां कुझु त असां हाणे खाईंदासीं, बाक़ी बचियल ॿोड़ जा हिसा करे मां फ्रीज़ करे छॾींदमि, जेको ईअं 1-2 ॾींहंनि खां पोइ 2-3 ॾींहंनि खां पोइ कढी असां यूज़ कंदासीं मुख़्तलिफ़ ॾींहंनि ते। छो त घणो ॿोड़ आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, एतिरो त असां नथा खाई सघूं। सो मानी पचाईंदमि, सुराण त ईंदी आहे 2:30 बजे। मां मानी वानी खाई नमाज़ बि पढ़ंदमि वञी। असांजी नमाज़ पढ़ी आई आहियां हाणे ऐं अॼु सॼो ॾींहुं मींहुं वसंदो रहियो आहे, हल्की हल्की बूंदा बांदी बंदि न थी आहे। ऐं पखा एॾा थधा थी विया आहिनि, टंकीअ जो पाणी एॾो थधो थी वियो आहे जो सीउ पियो थिए। ऐं मंझंदि जी मानी खाई मां त ईअं रिलीफ पाई बेहोश थी सुम्ही पियमि, जो 3 पहिरीं जी नमाज़ ते मूंखे सुराण उथारियो ऐं 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ण खां पोइ वरी बिल्कुलु बि हिमत न हुई त मां कोई कमु कयां। सो मां उहो रिलीफ पाए लेटी रहियसि ऐं उन थधिकार जा मज़ा पई वठां। सो हीअ रिली कंहिंखे कंहिंखे यादि हूंदी, हे मां पहिरियों बि शेयर करे चुकी आहियां। जेके पुराणा मुंहिंजा व्यूअर्स हूंदा उन्हनि खे यादि हूंदी ज़रूरु। इलाही साल पहिरियों जी आहे, जीअं खोलियमि त अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं यादूं जेके आहिनि उहे बिल्कुलु ईअं नज़रनि जे अॻियां फिरी वियूं। ईअं ॼण हिकिड़ी रील हली वई। सुगंध यूनिवर्सिटी में पढ़ंदी हुई उन ज़माने जा, जॾहिं मां जॉब कंदी हुअमि उन ज़माने जा। ऐं मां केॾी माना पाण खे ॾिसां पई त 2 आङुर वेकिरियूं टुकरियूं। बसि जुनून शौक़ु जो को मुल्ह न हूंदो आहे न। सो इहा हुई रिली जेका मंझंदि जो मां पाए सुम्ही पियमि। ऐं बारिश थी ऐं हवा एॾी तेज़ लॻी जो असांजी टीवी नथी हले। केबल जो इहो हाल आहे, कंप्लेन करे चुकी आहियां, कॉल कयमि केबल वारे खे। ऐं लंच जेको आहे असां हेवी कयोसीं, त इन करे डिनर जेको आहे उहो असां उहे कल्ह वारा सैंडविच ऐं सैलेड बचियलु पियो आहे, त असां सोचियोसीं त कुझु ॿियो फ्रेश नथा पचायूं, पहिरियों इहो खाई ख़तमु कयूं जेको फ्रिज में मौजूदु आहे। सो हे आहे मज़ेदार सैलेड।
हुन सां गॾु सैंडविचिस जेके चिकन जा ठाहिया हुयमि त जॾहिं मां घर लाइ ठाहींदी आहियां त पोइ मां उन्हनि जा ट्राइंगल्स न कटींदी आहियां, बसि ईअं सॼा सॼा रखंदी आहियां। सो इहो असांजो डिनर आहे। छो त हिकु त खाधो जेको पियो आहे उहो यूज़ थी वञे, ॿियो इहो त जॾहिं हेवी खाधोसीं लंच त डिनर कुझु लाइट हुजणु खपे। मंझंदि जो सुराणे थांव धोई छॾिया कुझु, इहे अंदरि वेंदा हाणे। ऐं मां तव्हांखां अॼु जे हिन व्लॉग मां मोकिलाईंदमि। काफ़ी मां पंहिंजे तरफ़ां सुठो ॾींहुं गुज़ारियो, आराम बि इलाही कयमि, कम बि इलाही कयमि माशाल्लाह। ऐं सभु जेके हिन मुंहिंजा टारगेट टास्क जेके हुया उहे पूरा थी विया। सो मोकिलायां थी तव्हांखां अॼु जे हिन व्लॉग मां। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। इंशाअल्लाह वरी सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं तव्हांखां इजाज़त। सो सुभाणे ताईं अल्लाह वाही।